असल में माण्हुनि में अवेयरनेस ना आहे, शऊर ना आहे एतिरो, उनखे शऊर ॾियणो आहे। सही ॻाल्हि आहे। तालीम जे ज़रिए शऊर ॾींदो न। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम अस्सलाम हाजी साहब छा हाल आहे? बाबा साईं ख़ुशि आहियो? ख़ैर ठीक ठाक? छा हाल आहे? सब बाबा ख़ैर ॿियो साईं ॿियो ख़बर कॾहिं उमिरि तां वापसी थी? उमिरि ते त मां न वियो आहियां कंहिं अञा वेंदो त सही न? अलाह मोकिलींदो इंशाअल्लाह साईं। अलाह साईं जेकर नसीब हूंदो त ज़रूर। सही ॿुधो न अथव त आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। हा बेशक सुभान अल्लाह। इंशाल्लाह वेंदो का ॻाल्हि ई न आहे। ॿियो ख़बर घर में अचण जो हिते मुंहिंजो ताक़त असल में छा आहे त तव्हां असांजे पाड़े जी मस्जिद ज़ाहिर अमीर आहे, उन जे लाइ मां चयुमि त तव्हां ॾे अचां, जेको थी सघेव फी सबिलिल्लाह अल्लाह जे ख़ातिर माना अल्लाह जे नाले ते पंहिंजो हिसो विझी करे पंहिंजो ताउन करे पंहिंजी क़ब्र खे रोशन कयो। बिल्कुलु बिल्कुलु साईं, इहो त हाणे ख़ैर जो कमु आहे, सुठी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि त जंहिं मस्जिद जी दीवार में हिकिड़ी सिर बि लॻाई त अलाह साईं उनजे लाइ जन्नत में घर ठाराईंदो। बेशक बेशक ॾाढो सुठो कमु था कयो माशाल्लाह। तव्हां माना इहो चंदो वग़ैरह वठंदा आहियो मस्जिद जे लाइ, मदरसे जे लाइ? जी असां हुन संजत जे सिलसिले में ई आया आहियूं। असांजी माना पूरी जमायत निकितल आहे। ॾाढो सुठो ॾाढो सुठो। तव्हांजी माना पोइ घणी कमीशन आहे हिन ते? माना अस्तगफुरुल्लाह परसेंटेज रखियल हूंदी न कुझु? न न ग़लति न ॻाल्हायो, का कमीशन न आहे। असां फी सबिलिल्लाह कमु ख़ैर जे कम में अलाह कम में निकितल हो। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे माशाल्लाह। भलो कमु था कयो। महिरबानी। तक़रीबन माना इहो मस्जिद में घणा जमायती आहिनि? अचनि था माण्हू कोई नमाज़? रश हूंदी आहे ॾाढी। मां साईं पढ़ंदो ई न आहियां, मां ॿी मस्जिद में पढ़ंदो आहियां, जाइ न हूंदी आहे नी। अच्छा एॾी रश थी वई माशाल्लाह। सुठी ॻाल्हि आहे माण्हुनि में निमाज़ पढ़नि। निमाज़ राह निजात आहे न बाबा। निमाज़ खां सवाइ त माना ईअं सम्झो पुछाई पहिरियां निमाज़ ई थी। ॾाढो भलो कमु आहे। तव्हां खां बि वॾी पुछा थींदी साईं, जेके हिते असां सां पुछा घर कयो था न मां इहो पुछां पियो। हूंदो आहे असां यार आहे हिकिड़ो, कहिड़ो आहे इहो पप्पू परदेसी, उहो बि चंदो वंदो वठंदो आहे, ॾींदा आहियूं हुनखे बि जेको हाणे जेको थी सघेव जेको कमु कयो। ॾाढो सुठो ॿुधायो। तक़रीबन माना छाजी ज़रूरत आहे तव्हांखे साईं? ज़रूरत छाजी आहे ॿुधायो? असल में साईं तरेपट मस्जिद थिए पई। तव्हांखे खपे छा? मूंखे कार खपे 0 मीटर मस्जिद जे लाइ आहियां, चंदे जे लाइ आहियां। मां सम्झां थो मस्जिद ज़ेरे तामीर आहे, ज़रूर हुन में मटेरियल खपंदो हूंदो न को? माना उन मटेरियल में तव्हांखे छा छा खपे? उन में साईं लोह बि आहे, पथर बि आहे, ऐं सीमेंट आहे, सिरा आहिनि, ऐं पखा आहिनि, सोलर जूं प्लेटां आहिनि, सोलर जा पखा आहिनि, टीर गटर आहिनि, टीर गटर आरसीसी ठारायो मुंहिंजे ख्याल में। जेतिरो ताउन माण्हू कंदा उन हिसाब सां असां नक्शो असां ठारायो आहे सॼो। अचो था चकर बि हणी वञो। सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। उहो बि इहो सवाब दारियुनि जो कमु आहे। माण्हू निमाज़ पढ़ंदा अची सवाब मिलंदो असांखे। ऐं अहिड़नि कमनि में त मां अॻिते हूंदो आहियां। पर मुंहिंजो वरी उसूल आहे हिकिड़ो साईं, मां पंहिंजो नालो ज़ाहिर न कंदो आहियां। सुठी ॻाल्हि। चवंदा आहिनि त हिकिड़े हथ सां ॾिजे अलाह जे राह में त ॿिए हथ खे ख़बर न पए। बिल्कुलु बिल्कुलु इहो चवनि था। मां पंहिंजो नालो ज़ाहिर न कंदो आहियां, किथे बि न रसीद वठंदो आहियां कंहिंखां न। ई वरी चवंदा त लिखाए छॾियो त हे मुंहिंजे तरफ़ां न बाबा। जज़ाकल्लाह। अलाह तव्हांजी रोज़ी में बरकत ॾींदो। अलाह तव्हांखे इहा जेका मेन रोड सां आहे न मस्जिद जेका ॾखण जे तरफ़ां हाणे ओलह ॾांहुं थी ज़ेर तामीर आहे, अञा सामान जी ज़रूरत आहे लिखियल हुयो बैनर बि हुन ते जी। उहो मां हिकु दफ़ो आयो हुयुसि निमाज़ पढ़णु, सियारो बि अचे थो, पाणी थधो जंहिं महिल आया उन वक़्तु असां माना मस्जिद बंदि पिया कयूं त तव्हां असां जमायत थी वई। हा मां बाद में निमाज़ पढ़णु, पाणी बि थधो हुयो, सियारो बि अची वियो आहे। मां चवां गीज़र जी बि ज़रूरत हूंदी हुते, गीज़र बि लॻे। अच्छा गीज़र जी ज़रूरत आहे। हा गरम सियारो बि अचे थो, ताल बि तड़कंदा। हा बिल्कुलु न सुठी ॻाल्हि आहे। तालीम ॾियो था, सुठी ॻाल्हि आहे, हुजणु खपे। हाणे तक़रीबन हाणे मूंखे खीसे में तक़रीबन जेतिरा पैसा पिया आहिनि मां ॾिसंदो ई न आहियां, बसि ॻणींदो ई न आहियां। वरी बि ॾिसां घर इहे बि ॾिना हुया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 क़ब्र रोशन कंदो। 10 घर वारी ॾिना, चई मुंहिंजा त इहे वटि ॾिजांइ वापसि। बसि हाणे कोई ॾिसे न साईं, नालो मुंहिंजो न अचे त ॾिना मां, हे बसि हे वठो, हे रखो साईं मस्जिद जे चंदे में रखियो। साईं हे त 10 साईं ॿुधायो न कंहिंखे। मां तव्हांखे पहिरियां चयो मां ॾेखाव न कंदो आहियां त केतिरा पैसा ॾिना ऐं नालो बि मुंहिंजो न अचे। मां रसीद बि न खपे मूंखे। तव्हांजो नालो आहे सॼे साईं, मां चयो न 10 ॾियांव थो, 10 मूं वटि पिया त काॾां थींदो 10 हेॾो नालो 10 ठहनि था। कुझु वधायोसि बसि। पहिरियों दफ़ो आयो आहे, तव्हांजो नेकीअ जो कमु था कयो, हितां 10 जो मतिलबु त असां त ॾियूं बाबा। चवंदा आहिनि अघाई त पाण त मननि खे मोट हाली त में 1 रुपयो बि जीअं ॾिनो त हुनखे वरी 70 थी मिलंदो। ख़र्चु ॾाढो ॾाढो खीसे में पिया कुल एतिरा
बाबा छोकरा मुआरी गाड़ीअ में चेक बुक पियो अथई पेन यादि खणी वठो वाह चेक सुभाणे ॾियांव थो वाह वाह जज़ाक अल्लाह पंहिंजो शनाख्ती कार्ड त ठहियल हूंदो तव्हांजो जी 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 शनाख्ती कार्ड जी कापी लॻाइजो न बिल्कुलु जज़ाक अल्लाह इहो बैंक अथव एॾो मोड़ खां वेंदो न जो अल्लाह तव्हांखे बसि तव्हांजो ॾुखियो वक़्तु न ईंदो टांगा स्टैंड वारे मोड़ खां बैंक अथव जी, जी। छोकरा खणी आयो चेक बुक खणी आ पेन बि ॾे हाणे चेक बि ॾियूं हाणे कैश त एतिरी आहे कोन खीसे में पर साईं मुंहिंजो नालो न अचे न किथे साईं नालो न ईंदो मां कंहिंखे बि न ॿुधाईंदुमि नेकी जे कम में छो के ख़र्च केतिरो आहे तक़रीबन इहो 2.5 लख त हूंदो तक़रीबन ईअं ई आहे 2 लख 2.5 लखनि जो ख़र्चो आहे टोटल पोइ 5 लख खनि ॾेई थो छॾियां 5 लख रखूंसि था डेट बि अॼु हणांसि थो छा घटि त वधायां थोरा भला घटि जा 5 लख थोरा आहिनि मुंहिंजे घर में ॾंदड़ जी वियो बीपी 10 लख थो वधी वई 10 लख थो कयां छॾे देने चेक 10 लख 15 क्या रखियल खाधो आहे न उहो पेट में गड़बड़ थो थिए 10 लख खनि खोड़ थींदा तव्हांजी मर्ज़ी जज़ाक मां त चवां थो त 5 लख बि खोड़ आहिनि जेको जो अलाह जे नाले ते जो 10 लख चेक भरे छॾियो जी जी बिस्मिल्लाह ठीकु आहे अच्छा ए चेक त वञी पेश करायो जज़ाक नालो न अचे मुंहिंजो हिन ते तव्हां पंहिंजो नालो त लिखो न साईं नालो मां तव्हांखे चयो मां पंहिंजो नालो न ॾींदो आहियां मुंहिंजो नालो ज़ाहिर न थिए किथे त मां ॾिना आहिनि इहे पैसा नाले खां सवाइ चेक न मटंदो आहे नालो त लिखो नी मसइलो आहे न मुंहिंजो नालो लिखंदुमि मां बैंक वारनि खे ख़बर पइजी वेंदी त तव्हां ॾिना आहिनि सॼे शहर में ॻाल्हि हली वेंदी मां इहो नथो चाहियां त मुंहिंजो नालो ओ हले या न हले हिन ते पैसा नालो त लिखो नी त बैंक में कीअं वेंदो ओपन चेक आहे कैश लिखी छॾियो आहे मथां हिन ते बसि सयूं कयो भला सही साईं मां नालो लिखंदो आहियां पूरो उहा मुंहिंजी साइन आहे उहा सुञाणे वठंदा बैंक वारा ज़ाहिर मुंहिंजे फोन कंदा साईं तव्हां ॾिनो आहे 10 लख जो तव्हांखे कीअं सम्झायां हिन ते नालो लिखो नी न त पोइ ईंदो न मां ज़बान ते नथो आणणु चाहियां त मां 10 उहो लख तव्हां न आणियो उहो असां नथा चऊं तव्हां न आणियो ईंदो न सुभाणे बैंक वारा मूंखे फोन कंदो अल्लाह साईं मूंखे रिवाज़ ते ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे हिन ते नालो त लिखो नी मसइलो इहो आहे राजा जाफ़री अथई मुंहिंजो दोस्त आहे कैशियर उहो ज़ाहिर आहे चेक ॾिसंदो कैशियर चवंदो साईं तव्हांजो नालो लिखियलु आहे फोन करे कंफर्मेशन वठंदो मूंखां मां चवंदो हा साईं मां ॾिना आहिनि त मुंहिंजी त माना पाणीअ में वई न सॼी नेकी न उहा तव्हां सम्झो नथा तव्हां साईं नालो लिखबो आहे या सही कबी आहे तव्हां ॿिन्ही मां हिकिड़ी त शइ कयो न हे त नालो बि न हेॾां तव्हां सही बि न सही कंदुमि हिन ते सही कयो सही सही नालो लिखंदो आहे पूरो मां उहा मुंहिंजी साइन आहे पोइ ईअं कीअं मटबो न मटे ॾी दानी नालो ज़ाहिर न थिए मुंहिंजो किथे बि ज़ाहिर न थिए मां तव्हांखे 5 ईअं न मटबो नी सम्झे चलो ईअं न मटबो अस्तगफुरुल्लाह बिल्कुलु ईअं न मटबो नी तूं नालो त लिख नी ईअं कीअं बि लिखबो नालो मां ज़ाहिर न कंदुमि इहो नालो लिखिजी वेंदो सुभाणे साईं ईअं न मटबो सम्झे चलो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा सम्झो तूं मुंहिंजी ॻाल्हि नथो ॿुधे तूं मुंहिंजी नथो हिन ते न मटबो बाबा नालो मां लिखंदुमि मुंहिंजो नालो शहर में मशहूरु थी वेंदो नालो लिखियमि पने ते अची वेंदो नालो लिखिजी वेंदो क़ुरान को ख़बर में कोई ना हिन ते नालो लिख त मटबो नी बैंक वारा पैसा ॾींदा इहे काॾा ॾींदा साईं 5 जा 10 लख ॾिना न अरे दूर तूं कर नालो त लिख नी साईं नालो लिखंदुमि त शहर में ॻाल्हि हली वेंदी अरे नालो लिख नी कहिड़ा माण्हू यार अरे नालो लिखो खुद अरे अचा पवई नालो लिखो अल्लाह तौफीक ॾेई को नालो लिखो हिन ते सही कर सही मुंहिंजो नालो ई आहे भला हिनखे धूड़ विझे जेके गणिया थी इहे ई ॾे अचा का पवई उहे गणिया जेके उहे घरा जे नाम जो पूरा आहिनि न करे ख़र्च इहे ई ॾे 10 त ॾियांव गॾियो वठी ॾे ओ गॾनि जो सिरनि जो गाॾो वठी ॾे बाबा 10 त ॾियांव थो न तव्हां न बता इहे ॾे छा हो पर्स वारा ॾे जेके कढिया थी पर्स मां ई कढिया आहिनि बि रखो इहे छा कदुमि नी इहे बि न खपनि इहे ॾे न अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह न मां ई न ॾींदुमि न ॾिस न त तूं हिन ते बि चेक ते बि नालो नथो लिखे त इहे पर्स वारा त पैसा ॾे नी बाबा पर्स वारा मुंहिंजी घर वारी मूंखे ॾिना आहे रखण जे लाइ मां जो गणे रखिया पूरा आहिनि तोखे ॾियां थो 10 तूं वठे नथो ॾे मां छा कंदुमि ॾे कीअं थींदो हुन मां पर्स मां 2000 ई ॾे पर्स मां ई कढिया 10 रखो बसि हेॾे में छा थींदो नालो न अचे मुंहिंजो किथे कर धूड़ को विझई को मुंहं में हेॾे कीअं मां त मस्जिद में लॉकडाउन जी हिकु मस्जिद में ऐलान कंदुमि त हे सोराब कान मूंखे 10 रुपया ॾिना तुंहिंजो नालो एॾो किनो कंदुमि अरे छा तूं चेक ते नालो नथो लिखे हे 10,000 जा पैसा नथो ॾे हे तूं माण्हू मां ॾिना आहिनि मां ॿुधाईंदुमि
पैसा कलाक केॾो ॻाल्हाए जो सुठो आहे शर्म नथो अचे कहिड़ा कहिड़ा माण्हू रे इंतहा बदतमीज़ क़िस्म जा माण्हू। बदतमीज़ तूं आहे काका चेक तूं आहे चेक नथो वठ तूं आहे काका चलो नालो लिख तूं नालो चवां थो ख़बर तालबल पइजी खे सभिनी खे। सॼो ॾींहुं पिटोसि कबर में को जीत पवनी बस बाबा छा हेॾे तो दिमाग़ त हेॾे तो चङा ई मार ॾियांसि पियो चेक ॾे तो नालो लिखी ॾे नालो न हेॾो भलो आहे चेक ते नालो नथो लिखे ॾिसे थो मिला किना कारा चेक ते नालो नथो लिखे दरवाज़ो काॾे वियो पटी हुई छा दरवाज़ो काॾे वियो अजीब माण्हू हेॾे आहे ॾे तो किना तालिब पिटनी किना तू मरे जा त लिबास बि न पड़दा अथई तूं अच अजीब क़िस्म माण्हू आहे ॾिनो त भाउ ॾिनो न ॾिनो बनो आहे चवंदा आहिनि अजीब क़िस्म जो तमीज़ ई नथा चए त मां न ॾिसंदुमि काॾे वियो रे अञा ॻाल्हाईंदो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे मां त- लाच दफ़र थी हेॾे आहे हेठि आहे लाच दफ़र थी किनो थी एमरजेंसी में असां खणंदा ई न सही ॾह तो ॾे नालो नथो लिखे किना बिजलीअ जो करंट थो अचई ओचिते अटैक थिए असांखे ख़ुशी थिए कहिड़े क़िस्म जो माण्हू हे छा तूं ॾह ॾिना नालो त न थिए नालो त केरु ॿुधाइजांइ? एम्बुलेंस वारा खणी वञनि तेल एम्बुलेंस जो ख़तम थी हाणे वञे कंहिंखे ॿुधाइजांइ न इहे ॿुधाइजांइ न कंहिंखे हा ॿुधाइजांइ न कंहिंखे बि इहो तोखे दिक अञा न ॿुधायां मीरा से लिखी ॾिनी थी मौत पती आहे सोफ़े ते वेठो आहे शर्म नथो अचई तूं चए आसिरे हल हेॾे ॾिसनी मां कुतो पैसा अगर आप ऑनलाइन कोई चीज खरीदना चाहते हैं तो MBC के पेज पर जाएं और वहां जाकर हमारा नाम लें और आपको रियायत भी मिलेगी। If you want to buy something online, visit the embassy page and go there and take our name and you will also get a discount.